अस्सलाम वालेकुम। अॻु मौजूद मां आहियां मुंहिंजो ख़ादिम इमरान सरकी। अॼु जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहा सिंध पुलिस जी रवायती सुस्ती ऐं धाड़ेलनि जी जंगी हथियारनि विच में फाथल मुंहिंजी सुहिणी सिंध। धाड़ियल कल्चर सिंध जे अंदरि ऋण ॿारे ॾिनो आहे। उत्तर सिंध जा कुझु ज़िला जंहिंमें जैकबाबाद, घोटकी, शिकारपुर, कशमोर, उते धाड़ियलनि जूं आए ॾींहं खूनियूं कारवायूं, फुर्रमार, लुट फुर, अगवाऊं जारी आहिनि ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई वारो किरदारु अदा कंदी पई अचे। 2023 जे मुंड में हिकु इल्म जो प्रोफेसर ऐं अव्हांखे त इल्मु हूंदो, उहो बैरून में अगरि रहे त उनखे कलाक जा कई पैसा पाकिस्तान जा मिलनि, पर उन छा चयो त मूंखे पंहिंजा ॿार पढ़ाइणा आहिनि, अजमल सावंत, ऐं उनखे बि ईअं विच रोड जे मथां पंहिंजी फैमिली सां वेंदे गोलियुनि जो काज बणायो वियो। ऐं उन खां बाद में हिकु फ़र्ज़शुनास उस्ताद अला रखियो नंदवाणी, जंहिं कुझु ॾींहं अॻ में हिकिड़ी बंदूक वरिती हुई ऐं उहा लाइसेंस कराए पंहिंजी हिफ़ाज़त लाइ ऐं हर रोज़ जी मराह सां ड्यूटी खे सर अंजाम ॾींदो। पर छा थियो, उनखे बि सरेआम क़तल कयो। ऐं सखर मां प्रिया कुमारी, उन जी वालदा जेकी गुज़िरियल केतिरे ई अरसे खां ॻोड़ा वाहींदी रहे थी, लेकिन सिंध हुकूमत तोड़े सिंध पुलिस जी कन ते जूअं बि चक कोन पाए पई। इन जो कारण छा आहे, इन जो सबबु छा आहे? इहे फुरनि ॾोहनि ऐं लाशनि मथां लाश मिलण जो कारण जॾहिं असां पुलिस खां पुछियोसीं त पुलिस रीज़न ॼाणायो त ॾोहारनि वटि जेको असलो आहे उहो जदीद असलो ऐं जदीद हथियार आहिनि। ऐं अहिड़ो ख़त SSP घोटकी पिणु IG सिंध खे लिखियो हो त जेके असीं वटि हथियार आहिनि सो नाकारा आहिनि ऐं जेके ॾोहारनि वटि असलो पहुचे पियो त उहो जदीद हथियार ऐं वॾे पैमाने ते तबाही मचाईंदड़ हथियार जेको आहे उन्हनि वटि मौजूदु आहे। ऐं जे असां उन्हनि साम्हूं मुआदो अटकाईंदासीं त शायदि असां मां को वापसि बि न अची सघे। हिते इहो सुवालु पैदा थिए पियो त ॾोहारनि वटि अहिड़ो जदीद क़िस्म जो असलो, अहिड़े जदीद क़िस्म जा हथियार, जिते पुलिस वञण बि पाण खे ख़ौफ़ज़दा महसूसु करे त उते आम शहरी ऐं उते आम माण्हू जो छा थींदो। इहो हिते सुवालु पैदा थिए पियो त इहे जदीद हथियार ॾोहारनि वटि किथां आया ऐं इन्हनि जो ज़िम्मेवारु केरु आहे। जॾहिं त ॾोहारनि जे ख़ात्मे लाइ हर ज़िले जे SSPs, उन खां अलावा IG सिंध, DIG लाड़काणो ऐं वज़ीर आला सिंध पिणु इन बदअमनी जे हवाले सां रड़ियूं करनि पिया त ऑपरेशन थियणु घुरिजे, ऑपरेशन थियणु घुरिजे। ऐं सिंध पुलिस वटि उहो हथियार बि मुहैया न आहे ऐं ॾोहारनि वटि जदीद असलो पहुचे पियो। इहो सुवालु पैदा थिए पियो ऐं इन सुवाल हिकिड़ी गुज़ारत बणियल आहे। तव्हांखे त इल्मु हूंदो, जॾहिं त फ़ौजी कचे जे अंदरि फ़ौजी ऑपरेशन जे लाइ जेको आहे सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत पारां केतिरनि ई किरोड़नि जी बजट जेको आहे मुहैया करे ऐं इन्हनि खे असलो फ़राहम करण जी दावाऊं कयूं ऐं उते सर्च ऑपरेशन जी पिणु दावाऊं कयूं, जेके हिन वक़्त ताईं काई बि अहिड़ी कचे मां रिपोर्ट न आई। ऐं ॾोहारी अॼु बि उअं ई सरगर्म आहिनि ऐं हर रोज़ु आए ॾींहं किथां न किथां जेको आहे सो माण्हू अगवा करणु, उन खां अलावा कंहिंखे न कंहिंखे क़तल करणु, तोड़े पुलिस वारा पाण बि महफ़ूज़ न हुजणु। इन मां असां छा सम्झूं त रियासत खे खोखलो छो कयो वञे थो ऐं कमज़ोर कहिड़ी बुनियाद ते कयो वञे पियो ऐं आम माण्हू आम शहरी खे तहफ़ुज़ छो न फ़राहम कयो वञे पियो। अहिड़े जदीद क़िस्म जा हथियार, एॾा वॾा ख़तरनाक हथियार इन्हनि वटि किथां आया? वरी बि फिरी उहो ई सुवालु अचे थो। मुंहिंजी सिंध, मुंहिंजी सुहिणी सिंध, जेके पुरअमन सिंध ऐं सूफ़ियुनि जी धरती सॾियो वींदड़ धरती ते इहे जलाद, इहे वेशी, इहे ख़ौफ़नाक जलाद किथां आया, कंहिंजा पालियल आहिनि? छो इन्हनि खे लगाम न पियो ॾिनो वञे? आख़िर सिंध जे माण्हुनि जो क़सूरु छा आहे? धरती जा वसाइल बि अमीं लुट फुरक कयो पिया, हाणे कम से कम सुकून सां रहण बि कोन ॾिनो वञे पियो। आख़िर धरतीअ ते रहंदड़ सिंधी क़ौम जो क़सूरु छा आहे? हीअ धरती ओलियान जी धरती आहे, बुज़ुर्गनि जी धरती आहे, भेटाई जी धरती आहे, सामी जी धरती आहे, साईं जेम्स सैयद जी धरती आहे, वॾे बशीर ख़ान कुरैशी जी धरती आहे। हितों जा माण्हू हमेशह पुरअमन ऐं प्यार मुहबत सां हलंदड़ आहिनि। पर ही कचे जा ॾोहारी, तोड़े पके जा ॾोहारी ख़बर न आहे किथां आया, कंहिं मोकिलिया।
छो क़त्लेआम कयो वञे पियो। हालांकि असांजे वसाइलनि ते बि तव्हां क़ाबिज़ आहियो, असांजी नौकरियुनि ते बि हक़नि ते जेको आहे तव्हां धड़ा हणी वेठा हो। पोइ बि असांजे जेको आहे न असांजे मासूम गुलनि जहिड़े ॿारनि खे अगवा करणु, तोड़े नौजवाननि खे क़त्ल करण जो सिलसिलो कॾहिं बंदि थींदो? आख़िर सिंधी क़ौम खे अहिड़ी सज़ा छो ॾिनी वञे पई? कोई क़सूरु आहे त ॿुधायो। सिंधी क़ौम खे इल्मु ॾींदड़ उस्तादनि, इल्मु ॾींदड़ प्रोफेसरनि, इलाज कंदड़ डॉक्टरनि तोड़े हिंदू बिरादरी खे हिते अगवा करण जो सिलसिलो जारी आहे ऐं इहो सिलसिलो बंदि कोन पियो थींदो। इंतिज़ाम जे कन ते जूअं बि चक नथी पाए ऐं इंतिज़ामिया जा उबताई सवाल आहिनि त इन्हनि वटि जदीद क़िस्म जो असलो, बाबा जदीद क़िस्म जो असलो इन्हनि वटि आयो किथां? ज़ाहिर आहे तव्हां ई ॾिनो। सिंध हुकूमत चवे थी त असांखे को इल्मु ई कोन्हे ऐं उहो असां पाण चाहियूं था त बदअमनी जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए। अड़े दादा, जे तव्हां चाहियो आहे त हिकिड़े 5 मिंटनि जो खेल आहे, 10 लख खां वधीक सिंध पुलिस आहे, 400 खां 4000 सिर्फ़ु दाड़ियल, 4000 त मां वॾा आहिनि पर 400 खनि दाड़ियल हूंदा। इहे उन 400 माण्हुनि खे जॾहिं कंट्रोल नथा करे सघनि, उन्हनि खे लॻाम नथा ॾेई सघनि, सिंधी क़ौम पाण खे बुख बदाली में गुज़ारे पंहिंजा वसाइल सभु इन्हनि हवाले भगड़नि हवाले करे छॾिया, पोइ बि रहण ऐं जीअण जो बि हक़ खसो वञे पियो। हिकु तरफ़ महांगाई जो तूफ़ान, एॾो वॾो महांगाई जो तूफ़ान आहे। ॿुधूं त IMF जा कर्ज़ अदा, ठीकु आहे, IMF जा कर्ज़, IMF जो कर्ज़ु कोन थो लहे ऐं ॾींहों ॾींहों असां मथां टैक्सनि मथां टैक्सूं वधाईंदा वञूं था। लेकिन अफ़सोस, तहफ़ुज़ त ॾियो, अमुन त ॾियो। पेट खे पथर रखी बि बुख बि काटियूं पिया, पोइ बि महफ़ूज़ बि न रहूं। आख़िर ॾोह कहिड़ो आहे? आख़िर अव्हां असांखे कहिड़ी सज़ा ॾियणु चाहियो था? अव्हां जो छा मक़सदु आहे? अव्हां पंहिंजो मक़सदु त ज़ाहिर कयो। इल्मु त पवे असांखे त असांजो ॾोह त ई आहे, उन ॾोह बाबति असांखे मालूमात थिए ऐं इहा मालूमात पवे त असीं हिन ॾोह जी सज़ा खाऊं पिया। हिकु प्रोफेसर महफ़ूज़ न आहे, हिकु डॉक्टर महफ़ूज़ न आहे, हिते उस्ताद जेको इल्मु ॾींदड़ आहे, इल्म जी रोशनी सां नवाज़ींदड़ आहे, उहो महफ़ूज़ न आहे। इंतिज़ामिया जो पुलिस जो नंढो अमलो, उहो महफ़ूज़ न आहे। आख़िर हिन धरती जो थींदो छा? आख़िर असां कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं? एटमी क़ुवत रखंदड़ मुल्क 400 खनि दाड़ियलनि अॻियां बेवस छो बणियल आहे? आख़िर इन्हनि जे मथां ऑपरेशन छो कोन कई पई वञे? हाणे ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।